नाज़रीन असां ख़बर शेयर कंदासीं हिंगोरजा खां इरादो न्यूज़ जे नुमाइंदे हाकिम जोखियो जी। हिंगोरजा भरिसां ॻोठ रुकराणी सहता जो नौजवान नवीदुर रहमान सहतो सिटी प्रेस क्लब हिंगोरजा पहुची सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो आहे त ॻोठ डेपारजा जो टग आमिल पुराणे दौर जो मशहूर चोर सांवल बुर्दी ऐं संदसि भाइरनि पीर हिंगोरो कब्रिस्तान ते नाजाइज़ कब्ज़ो करे असांजे बुज़ुर्गनि ऐं ॿियनि क़बीले जे माण्हुनि जी क़बरुनि खे मसमार करे गैर इंसानी ऐं गैर इख़लाक़ी नाजाइज़ कब्ज़ो करे ज़रई ज़मीन आबाद कई अथसि। हिन वधीक चयो त सांवल बुर्दी बदनाम ज़माना पुराणे दौर में धाड़ेल हुयो जेको तालका किंगरी जो रहवासी हुयो। हाणे हिते लॾे अचण बाद ठगी जा ठाठ आहे। हितां जी अबोझ माण्हुनि खे कूड़ा तावीज़ लिखी ॾियण बहाने फी तावीज़ जा 500 खां 1000 रुपया वठी लखे माण्हुनि खे पाण में विढ़ाए घरनि जा घर तबाह कया अथसि। हिन चयो त सांवल बुर्दी ऐं संदसि भाइर कूड़ी दरगाह ठाहे उन जी आड़ में नाले वारनि ॾोहारियुनि खे रहण सां गॾु भातारीदारी बि कंदा आहिनि। हिन चयो त आसपास इलाइक़नि जे माण्हुनि चोरियूं कराए भंग एवज़ वापसि कराईंदो आहे। हिन वधीक चयो त असां हिन ख़िलाफ़ आसपास जे चङनि मुड़ुसनि वटि हिन ख़िलाफ़ दायूं ॾिनियूं आहिनि पर हिन जे मथां बासर माण्हुनि जो आशीर्वाद हुजण करे हिन ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी कई वञे। हिन चयो त असां हाई कोर्ट सखर बेंच में हिन जी नाजाइज़ कब्रिस्तान ते कयल कब्ज़े ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई जंहिं ते अदालत हुकुम कयो आहे त पीर हिंगोरो कब्रिस्तान तां नाजाइज़ कब्ज़ो ख़त्म करे कब्रिस्तान जी एराज़ी पूरी कई वञे। हिन वधीक चयो त अगरि असांजे ख़ानदान खे को बि जानी माली नुक़सान पहुतो त उन जा ज़िम्मेवार ठग आमिल सांवल बुर्दी ऐं संदसि भाइर हूंदा। अस्सलाम वालेकुम, मैं हूं आमिर हुसैन अल रहीम मार्केटिंग की तरफ से। फरहान अली वारिस सिटी जो कि सेफ एंड सिक्योर प्रोजेक्ट है और तमाम इदारों से मंजूर शुदा है। प्री लॉन्चिंग के बाद अब करने जा रहे हैं अपने प्रोजेक्ट को लॉन्च। प्री लॉन्चिंग रेट्स जो कि 180 गज का प्लॉट 3,36,000 का था और उसकी इंस्टॉलमेंट थी 5,600 और अब करने जा रहा है इसको 5 लाख पे। और इसी तरीके से 120 गज का प्लॉट जो था वो 5 लाख का था जो कि अब होने जा रहा है 8 लाख का और उसकी इंस्टॉलमेंट रेट थे 8,500। प्रोजेक्ट पर डेवलपमेंट का काम बहुत तेज़ी से जारी है, तो आज ही अपना प्लॉट जल्द अज जल्द बुक करवाएं 1 जून से पहले और अपना फ्यूचर सेव करें, अपने बच्चों का फ्यूचर सेव करें। बहुत शुक्रिया, अल्लाह हाफिज़।